बेऐबी। हर रोज़ सुबुह जो उथंदे ई इहो पको निश्चो कर त अॼु आऊं कंहिं ते बि क्रोध न कंदुसि। तुंहिंजो निश्चो सचो हूंदो त उन ॾींहुं क्रोध तो ते पंहिंजो को बि असरु विझी न सघंदो। साॻीअ रीति सच, अहिंसा, ब्रह्मचर्य वग़ैरह जे धारण करण लाइ जेकॾहिं निश्चो कंदे त अवसि सो भारो थींदे। तुंहिंजो निश्चो आत्मविश्वास जे बल ते जेकॾहिं अडोल हूंदो त उन निश्चय मुआफ़िक़ी तोखे सफलता प्राप्त थींदी। पके निश्चय में परमात्मा जी शक्ति शामिल रहे थी। इन करे निश्चो रख ऐं उन निश्चय सां हर कंहिंखे प्यारु कर। चुभण वारा लफ़्ज़ कंहिंखे न चओ, न कंहिंजे ऐब जो प्रचार कर ऐं न की कंहिंजी बुराई चाह। ईअं करण सां प्रेम में भंग पवे थो ऐं वेर विरोध जी जड़ पैदा थिए थी। तुंहिंजो हिर्दो पवित्रताईअ सां पूरन त उन्हीअ ॾींहुं सम्झियो वेंदो जॾहिं तुंहिंजे हिर्दे में कंहिंजे ऐब पसण जो फुरनो बि न उथंदो। उन वक़्तु ई तूं पाण बि बेऐब बणिजी पवंदे। असली बेऐबी शरीर या वाणीअ में नथी थिए, इहा त मन में ई थिए थी। तमामु नम्रतावान ऐं मिठो ॻाल्हाइण वारा ठग साधारण माण्हुनि खे मिठियुनि मिठियुनि ॻाल्हियुनि ॿुधाइण सां फसलाए संदन सभु कुझु लुटे वठनि था। पर उहा ई शारीरिक निहठाई ऐं मिठी वाणी जा कपट खां सवाइ ऐं भलाईअ लाइ शुभ इच्छा सां चई वञे थी, सा बेऐब आहे। पर जेसीं भोगन जो चिंतन थिए थो तेसीं अहिड़ी पवित्रता अची नथी सघे। भोगन जे चिंतन खां चित्त खे सदाईं हटाईंदा रहो। महात्माउनि भोगन खे ज़हर मिसल बतायो आहे। हक़ीक़त में भोग ज़हर खां बि वधीक ख़ौफ़नाक आहिनि। ज़हर त हिक ई दफ़े प्राण वठे थो, पर भोगन रूपी ज़हर जीव खे पापन रूपी उन्हीअ खूह में विझी वरी वरी मौत जे चक्कर में आणे थो। भोगन बनस्बत संसार जा उहे पदार्थ सम्झण घुर्जनि जिन जे वस में अची माण्हू खेनि फ़क़ति इंद्रियुनि खे राज़ी करण लाइ कमु आणे थो। उन्हनि पदार्थनि ॾांहुं इशारो न आहे जे पदार्थ मनुष्य जे सभिनी इंद्रियुनि खे भगवत जे तरफ़ लॻाए मन खे पवित्र बणाइनि था। अहिड़ा पदार्थ त अमृत आहिनि। अहिड़ा भोग 5 आहिनि: ॿुधण, छुहण, ॾिसण, ज़बान सां रस वठण ऐं सिंघण। वैराग पैदा करण वारा, जगत जे मोह खे दूर करण वारा, अज्ञान खे नास करण वारा ऐं भगवान में निष्काम प्रेम पैदा करण वारा संतन ऐं शास्त्रनि जा शब्द सात्विक ॿुद्धीअ सां ॿुधण वाजिबु आहिनि। अहिड़नि शब्दनि जे वहिंवार सां हिर्दो पवित्र थिए थो ऐं भगवान में प्रीत वधे थी। अहिड़ीअ रीति वैराग खे वधाइण लाइ, विषय वासना खे मिटाइण लाइ, थधीअ कोसीअ खे सहारण करण लाइ, शक्तिअ खे वधाइण लाइ ऐं भगवत जे चननि में मन खे छिकण लाइ झंगल जी झूपड़ीअ, आश्रम जी धरतीअ ख्वाह, गंगा किनारे जी धूड़ीअ तोड़े, वणनि जे छोॾनि जे वस्त्रनि
ऐं महात्माउनि जे चरणनि जी ख़ाक वग़ैरह जे छुअण सां वैराग वधे थो। साॻीअ रीत ॿुद्धीअ में वैराग आणण वारियूं, भॻवान में मन लॻाइण वारियूं, टुटलनि फुटलनि महलनि ऐं मुअलनि माण्हुनि जूं भयानक तस्वीरूं ख़्वाह भॻवान जी शक्तिअ सां पूर्ण सात्विक सुंदरता वारा रूप ख़्वाह मसाण ऐं मुक़ाम ॾिसण सां वैराग वधे थो। रस जे पदार्थनि बनस्बत स्वादनि मां प्रीत हटाइण वारा, योग में सहायता करण वारा, सतो गुण खे वधाइण वारा, भगवत प्रेम खे पैदा करण वारा ऐं भॻवान जा ॾिनल सात्विक रुखा सुका ख़्वाह सादा रस चखण वाजिब आहिनि। सिंघण बनस्बत रोगी शरीरनि ऐं मुर्दनि जी भुइजा वैराग वधाइण वारी आहे। भॻवान में रुचि पैदा करण वारी ख़ुशबू ख़्वाह भगवत मूर्तिअ जी अलौकिक सुगंधी, जंहिंजे वठण सां हृदय जी पवित्रता थिए थी ऐं भॻवान में प्रीत वधे, सा सात्विक ॿुद्धीअ सां सिंघण वाजिबु आहे। उन्हनि जो सेवन करण सां हृदय पवित्र थिए थो ऐं भॻवान में प्रीत वधे थी। भॻवान में प्रीत जो इहो मतिलबु न आहे त रुॻो भॻवान सां प्रेम कजे ऐं जगत जे माण्हुनि सां प्रेम न कजे ऐं उन्हनि लाइ नफ़रत कजे। भगवत सां सचे प्रेम करण वारे जी नज़र में संसार उन्हीअ रूप में नथो रहे, छो त उन जी नज़र तां भॻवान पंहिंजे योग माया जो पर्दो हटाए ख़ुदि पाण संदसि साम्हूं प्रगट थिए थो, जंहिं करे खेसि सॼो संसार भॻवान जे रूप में बदिलियल ॾिसण में अचे थो। इन करे हू हेकारी वधीक उत्साह सां सभु कुझु अर्पण करे विश्वरूप भॻवान जी शेवा करे थो। जेसीं स्वार्थ आहे तेसीं शेवा में कमी रहे थी। भॻवान में प्रीत रखण वारे खे त को बि पंहिंजो स्वार्थ नथो रहे। इन करे संदसि ॼाणाई ख़्वाह अणॼाणाईअ में कयल हर हिकु क्रिया स्वाभाविकी लोकनि जी भलाई करण वारी थिए थी। इन करे वीचार सां ॾिसबो त हक़ीक़त में अहिड़ो मनुष्य सचो स्वार्थी पंहिंजे मतिलब सिद्ध करण वारो आहे।